अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। सिंध में कोरोना जी पखेड़ रोकण लाइ हिकु भेरो ॿीहर सख़्त फ़ैसिला। सूमर खां शॉपिंग मॉल्स तोड़े मार्केट्स शाम 6 वॻे ताईं बंदि कया वेंदा। शादी हॉल्स ऐं ॿियनि तक़रीबुनि ते बि पाबंदीअ जो फ़ैसिलो। तालीमी इदारा ऐं दरगाहूं बि ॿीहर बंदि थी वेंदियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि कोरोना टास्क फोर्स के इजलास दौरान कोरोना के वधंदड़ केसिस ते गिणतीअ जो इज़हार। सिंध में कोरोना केसिस की शरह में तेज़ीअ सां वाध। कराची में मस्बत केसिस की शरह 23 ऐं हैदराबाद में 8% खां वधी वई। सूबे में मजमूई तौर मस्बत केसिस की शरह 10% रिकॉर्ड। हैदराबाद में हेस्को इंतज़ामिया लापरवाही की हद करे छॾी। नाअहलीअ जे हिक ॿिए बदतरीन वाक़े में 7 इंसानी जानियूं ज़ाया थी वयूं। लतीफ़ाबाद के ख्वाजा कॉलोनी में लॻायल ट्रांसफार्मर में आयल लीक थींदो रहियो। रहवासियुनि जी शिकायत बावजूदि हेस्को अमलदारनि जी कनल अटार 7 घरनि खे उजाड़े छॾियो। ट्रांसफार्मर फाटण सबबि ज़ख़्मी थियलनि मां 7 ॼणा कराची के अस्पताल में दम ॾिनो। वाक़े जो केस भी दाख़िल महीनो अॻु इस्लामाबाद में भी ट्रांसफार्मर फाटण सबबि 4 ॼणा फौत थिया हुआ। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी हैदराबाद वाक़े जो नोटिस वठंदे जांच टीम की हिदायत करे छॾी। हेस्को के बदतरीन कारकर्दगी वफ़ाक़ी हुकूमत मथां भी तनक़ीद। वॾे वज़ीर पारां मामले की जांच कमेटी क़ाइम। नेपरा भी ख्वाजा कॉलोनी में ट्रांसफार्मर फाटण सबबि जानी नुक़सान जो नोटिस वठंदे जांच जो हुकुम ॾेई छॾियो। बांदीअ वेझो ज़ुल्म की इंतहा। जवाबदार पुराणे तकरार तां 6 वरियनि की मासूम ॿारड़ीअ खे अगवा बैदि बेदर्दीअ सां क़तल कयो। लाश कमद के फसल में हथ ॻोठ अब्दुल खालिक राजपर में क़तल ॿारड़ी। संध्या बील की पोस्टमार्टम रिपोर्ट भी जारी। डॉक्टराणीअ जो चवणु आहे त ॿारड़ीअ के चेहरे ते तशद्दुद जा भी निशान आहिनि। ज़्यादती थी आहे या न, सैंपल वठी DNA लाइ रोहड़ी लेबोरेटरी उमाणे छॾिया आहिनि। रिपोर्ट अचण बाद हक़ीक़त साम्हूं ईंदी। पुलिस शक की बुनियाद ते एक जवाबदार साजन भील के गिरफ्तार करे वरितो। पुलिस मूजिब शुरुआती जांच मुताबिक़ ॿारड़ीअ के पुराणे संगावती तकरार तां क़तल कयो वियो। सिंध में पीपल्स पार्टी मुखालिफ़ धुरियन लाड़काणे खां पोइ सुभाणे खानगढ़ में भी अहम गॾिजाणी साॾाई वरिती। सरदार अली गोहर महर जे मेज़बानी हेठि थींदड़ गॾिजाणीअ में मुख़्तलिफ़ ज़िलनि सां वास्तो रखंदड़ सियासी शख़्सियतुनि शिरकत कंदियूं। मकानी चूंडनि में पीपल्स पार्टीअ खे टफ टाइम ॾियण लाइ मज़बूत इतिहाद ठाहिण ते ॻाल्हियूं। गुज़िरियल ॾींहुं मोरो भरिसां कराची स्टाफ वटि साले ऐं भेणीवे में घरू मामले तां थियल झेड़े दौरान फायरिंग सबबि ज़ख़्मी थियल मोटरसाइकिल सवार वटवड़ो सजाद चांडियो ऐं मदद अली जोयो ज़ख़्मी थी पिया हुआ, जिनके नवाबशाह अस्पताल दाख़िल किया वियो हुयो। जिन मां मदद अली जोयो ज़ख़्मनि जा ताब न सहंदे अॼु सुबुह नवाबशाह अस्पताल में फौत थी वियो आहे, जंहिंजो लाश मोरो तालका अस्पताल आंदो वियो, जिते कानूनी घुर्जूं पूरियूं कयूं वयूं। जिते फौत थियल जे वारसनि ॿुधायो त असांजे नौजवान कम सां सोनारी फार्म ॾांहुं वञी रहियो हुयो त कोराई बिरादरीअ जे माण्हुनि में सिधी फायरिंग करे ज़ख़्मी कयो, जंहिंखे असां नवाबशाह अस्पताल खणाए विया हुआसीं, जेको ज़ख़्मनि जा ताब न सहंदे फौत थी वियो आहे। यादि रहे त काला कोराई बिरादरीअ जे आज़ान कोराईअ जो पंहिंजे भेड़ी में शाहिद कोराईअ सां मामूली ॻाल्हि तां जहिड़ो थियो हुयो। शुएब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।